बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह मज़लूमनि जे हक़नि लाइ ढाल बणियल रही आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ताईं पीपी तारीख़ी जदोजहद बेमिसाल क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। पीपल्स पार्टी जी 58वीं सालगिरह जे मौक़े ते जारी कयल पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद बीबी अवाम खे बाइख्तियार बणाइण लाइ आवाज़ बुलंद कयो ऐं जमहूरियत लाइ बेमिसाल जदोजहद कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त संदन पार्टी जो सफ़र शहीदनि जी क़ुर्बानी ते ॿधलु आहे ऐं कारकुननि जी साबित क़दमी उनखे मज़बूत बणायो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान बेमिसाल कामयाबियुनि जो दौरो ॾिठो। संदसि चवणो त सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में आइन जी बहाली ऐं 18वीं तरमीम मंज़ूर कई वई। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह मज़लूमनि जे हक़नि लाइ ढाल बणियल रही आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ताईं पीपी तारीख़ी जदोजहद ऐं बेमिसाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पीपल्स पार्टी जी 58वीं सालगिरह जे मौक़े ते जारी कयल पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद बीबी अवाम खे बाइख्तियार बणाइण लाइ आवाज़ बुलंद कयो ऐं जमहूरियत लाइ बेमिसाल जदोजहद कई। आगाह कर रहे हैं कि अहम ख़बर के हवाले से पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह मज़लूमनि जे हक़नि लाइ ढाल बणियल रही आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ताईं पीपी तारीख़ी जदोजहद ऐं बेमिसाल क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। पीपल्स पार्टी जी 58वीं सालगिरह जे मौक़े ते जारी कयल पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद बीबी अवाम खे बाइख्तियार बणाइण लाइ आवाज़ बुलंद कयो ऐं जमहूरियत लाइ बेमिसाल जदोजहद कई।